नाज़िन प्रोग्राम यूज़ टाइम में भलीकार आवां जो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़िन अॼु जेको सभ खां अहम मौज़ू आहे क़ौमी सलामती कमेटी जो इजलास जेको थियो आहे त हिन धरणे जो छा कयो वञे, धरणो हणंदड़नि सां डील कीअं कयो वञे, पाबंदी मड़ियल जेका तंज़ीम आहे उन सां कहिड़नि मामलनि ते राज़ी थिजे, कहिड़नि ते न थिजे। उन नतीजो इहो आयो आहे त 2 लाइन जो हिकिड़ो अहम फ़ैसिलो थियो आहे त उन सां ॻाल्हियूं जारी रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ॻाल्हियूं जारी रखियूं वञनि पर रियासती रिट बि बहाल रखी वञे। हाणे हिन मामले ते ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु असांखे पैलेस्टीन टीम जॉइन कयो, जंहिंमें शामिल डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, इनाम भट्टी साहब, डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब ऐं इज़हार सुमरो साहब। सभ खां पहिरियों हलूं त डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब। डॉक्टर साहब, कैन यू हियर मी सर? जी जी प्लीज़। डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, तव्हां ॿुधी रहियो साईं मूंखे? जी जी मां ॿुधी रहियो आहियां जुनैद। डॉक्टर साहब, हीउ जेको हिननि फ़ैसिलो कयो आहे त हाणे रियासती रिट बहाल रखी वञे पर ॻाल्हियूं बि जारी रखियूं वञनि। शेख रशीद साहब चए थो त असां ॻाल्हियूं जारी रखंदासीं, पर उन सां गॾोगॾु इहा बि ॻाल्हि रखी अथई त जेकॾहिं हिन जा इलेक्शन बहाल रहिया त हिन ते आलमी तौरु पाबंदी लॻी सघे थी। पर इन सॼी सूरत हाल जे दौरान मां तव्हांखां हिकिड़ो सुवालु पुछंदुसि जेको टेक्निकली डायरेक्टली इकोनॉमी सां लिंक रखे थो त जेकॾहिं हिकिड़ो शर्त हिननि जो इहो आहे त फ्रांसीसी सफ़ीर खे नेकाली ॾिनी वञे, जेकॾहिं पाकिस्तान हिन मरहले ते इहो क़दम खणे थो त असां उन जी कहिड़ी क़ीमत अदा कंदासीं, ख़ासि तौर ते फाइनेंशियली? जुनैद ॾिसो, हिन जो मतिलबु तव्हां जेको सुवालु पुछियो आहे इहा बिल्कुलु डायरेक्ट सुवालु आहे। हिन जो हीअ जेका सॼी फिनोमिनन आहे, पाकिस्तान हिन वक़्तु जेको FATF खे बि मुंहुं ॾेई रहियो आहे ऐं ॿियूं जेके शयूं थी रहियूं आहिनि, इन्हनि सभिनी जो जेको ख़मियाज़ो आहे उहो इकनॉमिक टर्म्स में ई भरिणो पवंदो आहे। जेकॾहिं अॼु इहो मिसाल तौर ते फ्रांस जो जेको मुतालबो आहे त सफ़ीर खे कयो, त इन जो मतिलबु इहो थींदो त मतिलबु असां यूरोपियन यूनियन सॼे सां हिकिड़ो ॿियो पंगो वठंदासीं ऐं उन पंगे जे नतीजे में असांजा जेके यूरोपियन यूनियन खां हिकु त असांखे जेका हेल्प आहे उहा SGP+ जे हवाले सां मिलियल आहे, जंहिंजो इहा ॿी ॻाल्हि आहे त असां इस्तेमालु सुठो न करे सघिया आहियूं छो त असांजे एक्सपोर्ट्स जी वैल्यू एतिरी कान्हे का। पर तंहिं हूंदे बि जेतिरा बि एक्सपोर्ट्स असांजा आहिनि उहे सभु यूरोपियन मुमालिकनि ॾे हींअर आहिनि ऐं यूरोप हिन वक़्तु तमामु वॾो पार्टनर आहे असांजो डेवलपमेंट जे हिसाब सां बि। उन खां अलावा ॿियो जेको इंटरनेशनल एजेंसीज़ ते आहे, यूरोपियन मुल्कनि जो असरु अमेरिका खां पोइ 2 नंबर ते उन्हनि जो तमामु वॾो असरु आहे, त उहे बि उनखे इन्फ्लुएंस करे सघनि था। तव्हांखे अॻु में बि ख़बर हुजे SGP+ जे लाइ स्वीडन जो जेको यूरोपियन पार्लियामेंट में नुमाइंदो हो, उन चयो त भई पाकिस्तान जो जेको आहे SGP+ आहे उन ते रिकंसीडर कयो। इहा कुल मिलाए ॻाल्हि इहा थी पई थिए त जेका पाकिस्तान जी स्टैंडिंग आहे ऐं जेका हिन वक़्तु इकोनॉमिक स्टैंडिंग आहे उहा ॾाढी वीक आहे। उन में ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांखे वधीक मदद खपे यूरोपियन ऐं वेस्ट ॿियनि मुल्कनि मां ऐं अमेरिकन्स खां, कैनेडियन उन्हनि खां, जिते असां एक्सपोर्ट्स करे सघूं। असांजो ट्रेडिशनली असां आहियूं इम्पोर्ट बेस्ड आहियूं, त उन में ॿियो असांजो रेमिटेंसिस जेके आहिनि उहे यूरोप ऐं वेस्ट जे मुल्कनि मां घणो अचनि था। मिडल ईस्ट में बि तमामु वॾो असांजो आहे, पर उतां खां बि तमामु वॾो हिकिड़ो हिसो आहे। सो इहा सॼी सूरत हाल इहा आहे जंहिंजो ख़मियाज़ो असांखे इकनॉमिक टर्म्स में ॾाढी सख़्ती सां मुंहुं ॾियणो पवंदो, जेको पाकिस्तान हिन वक़्तु उनजो मुतमिन न आहे। पाकिस्तानी सूरत हाल इहा कान्हे का त पाकिस्तान अहिड़े क़िस्म जो पंगो खणे। इन करे मां सम्झां थो त हुकूमत इहो जाइज़ कमु पई करे त ॻाल्हियुनि जा दर बि खुलियल हुजनि उन्हनि सां, पर हुननि खे रियासत रिट बहाल करे अहिड़े कंहिं बि जेको मुआइदो हुजे या अहिड़ो को बि मुतालबो आहे उनखे मञण खां गुरेज़ करणु घुरिजे। जी डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, सर तव्हां मूंखे ॿुधी रहियो साईं? जी बिल्कुलु, आवाज़ क्लियर आहे सर। हाणे 2 शयूं आहिनि, हिकिड़ो त तव्हां फ़ैसिलो क़ौमी सलामती कमेटी जो ॿुधो, रियासती रिट बहाल रखो पर ॻाल्हियूं जारी रखो। पहिरियों त मूंखे इन ते अव्हां जो कमेंट घुरिजंदो। ॿियो सर, जेकॾहिं फ्रांसीसी सफ़ीर खे मुल्क मां नेकाले ॾियूं था फॉर सपोज़, त उन जा असांखे कहिड़ा नतीजा भोगणा पवंदा? वेस्टर्न कंट्रीज़ ख़ासि तौर ते जेके आहिनि उहे ज़ाहिर आहे हिनखे तमामु सीरियस वठंदी। हालांकि तव्हां एम्बेसडर खे कढी था सघो। वियना कन्वेंशन 1961 आहे, उनजो आर्टिकल 9 आहे, उनजे तहत इहो इख्तियार ॾिनल आहे जेके बि मुमालिक आहिनि, जेके बि कंट्रीज़ आहिनि सॼी दुनिया में, उहो जंहिं वक़्तु जंहिं एम्बेसडर खे या डिप्लोमेट खे चाहे पंहिंजे मुल्क मां पर्सनल नॉन ग्रेटा PNG करे थो सघे, उहो आर्टिकल 9 जे तहत। त हू हक़ आहे कंहिं बि कंट्री जो, उहो कयो आहे। जीअं उर्दुगान बि 10 माण्हुनि जो इहो कयो, 10 जेके एम्बेसडर हुया। पर यस, उनजी जेके रिपरकशंस आहिनि न उहे समूरा कंट्री जेके आहिनि ऐं उन्हनि कंट्रीज़ जा जेके अलाइज़ आहिनि
ते उहे सभु तव्हांजे मुखालिफ़ थी पवंदा। जेॾी महिल मुखालिफ़ तव्हांजे थी वेंदा ते जेॾी महिल सिक्योरिटी काउंसिल में तव्हांजो को इंट्रस्ट ईंदो त उन में तव्हांजी सिक्योरिटी काउंसिल में बि तव्हांजी मुखालिफ़त कंदा, तव्हांजे फेवर में वोट न ॾींदा। जनरल असेंबली में तव्हांजी जेको बि इंट्रस्ट ईंदो उन ते बि न कंदा। ट्रेड जी ॻाल्हि ते तव्हांखे कई, डॉक्टर रफ़ीक बि कई। ट्रेड तव्हां वटि इन वक़्तु यूरोपियन यूनियन जो तक़रीबन सभिनीनि खां मथे यूरोपियन यूनियन आहे। GSP+ में जेके असांजे माण्हुनि फ़ाइदो वरितो आहे, खोड़ वरितो आहे, उहा ॿी ॻाल्हि आहे त असांजे गुड्स एंड सर्विसिस एतिरो नथा प्रोड्यूस करे सघूं। मुंहिंजी मुलाक़ात थी हुई एम्बेसडर जेका आहे यूरोपियन यूनियन जी, उहा बि इहा ई चवे पई त असां बिल्कुलु चाहियूं था पिया 2023 में बि असां पाकिस्तान खे GSP+ में बाक़ाइदे बरक़रार रखूं। थोरा असांजा जेके कंडीशन्स आहिनि उहे पाकिस्तान खे पूरा करणु खपनि, जो उहो करण जहिड़ा आहिनि त उहो बि ठीकु आहे। पर सुवालु इहो आहे त असांजे फ्रांस जे एम्बेसडर खे कढी छॾियोसीं। हाणे जेका असांजी इकोनॉमी आहे, तव्हां भेटायो इन इस्तंबुल सां, भेटायो तव्हां टर्की सां, जेको पोइ 5 सालनि में उन्हनि जी लीरा 200 सैको जेको घटी वई आहे। 5 साल पहिरियां $1 टू आ लीरा, 3 लीरा टू आ डॉलर हो, माना 3 लीरा तव्हां ॾियो, $1 वठो। हाणे 9, 9.5 खां मथे पहुची वियो आहे 5 सालनि जे अंदरि। त हू हाणे जेको आहे ॿी ॻाल्हि उते इहा आहे, जेको उन सफ़ीर जे कढण में जो मामिलो जेको आयो, उन में इस्तंबुल टर्की में हिकिड़ी हले पई जेका चपकलिश हूंदी आहे, जेका हीट हूंदी आहे, उहो हले पई। नेटो मां निकिरण जो उन धमकी ॾेई छॾी पोएं साल तैयब उर्दगान। पोइ हाणे तैयब उर्दगान उते चवे थो पियो, जीअं असां पाकिस्तान खे भेटायूं, तैयब उर्दगान चवे थो पियो त ही मक्रोन जेको आहे फ्रांस जो प्रेसिडेंट, उन मथो फेरी पियो आहे। मक्रोन थो चवे त तैयब मां अहिड़ी ॻाल्हियूं उते इन खां पोइ शुरू थियूं आहिनि। ऐं उन सां ग्रीस जो प्रेसिडेंट थो चवे त ही जेके आहे क्लैश ऑफ सिविलाइज़ेशन तरफ़ वठी थो वञे उर्दगान। त हू एम्बेसडर बि कढी छॾनि या असां कढी छॾियूं त असांखे ते उन्हनि वटि त $90 बिलियन जो फॉरेन एक्सचेंज रिज़र्व अञा बि पियो आहे टर्की वटि। असां वटि जेके आहिनि 17 मसे करे आहिनि, असां 2 महीननि जो जेको आहे उहो अदायगी नथा करे सघूं। त इन करे असांखे बिल्कुलु होश जो नाखून वठणु खपे। ऐं असांखे उन हिसाब सां हुकूमत जे हिन में प्रॉब्लम इहा आहे, ग़लती इहा आहे त हुकूमत तकड़ में जेका उन्हनि एग्रीमेंट कयो, उन एग्रीमेंट में उन्हनि जा एक्सपेक्टेशन वधाए छॾिया। फ्रांस एम्बेसडर जा ॿिया बि तरीक़ा आहिनि फ्रांस खे परचाइण लाइ, जे असां पंहिंजी डिप्लोमेसी ठीकु कयूं त फ्रांस खे चऊं त तव्हां भले चाहियो। हाणे उहो बि त फ्रांस जो एम्बेसडर पोइ 8-10 महीननि खां आहे न, त फ्रांस खे माण्हू डिप्लोमेटिक लेवल ते भले चई छॾे त असां तमामु चुपड़ी करे उनजे लीडर्स खे ॿुधाए छॾंदासीं, तव्हां भले फ़िलहालु रिकॉल करे वठो, साल 6 महीननि खां पोइ तव्हां ॾेई छॾियो। उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि, म्यूचुअल अंडरस्टैंडिंग। जे तव्हां पर्सनल नॉन ग्रेटा डिक्लेयर कयो त हाणे जेके यूरोपियन कंट्रीज़ ऐं उन जा जेके एलाइज़ आहिनि, खणी अफ्रीका में हुजनि या खणी मिडल ईस्ट में हुजनि या अमेरिका हुजे, उहे सभु तव्हांजे ख़िलाफ़ थी पवंदा। ऐं तव्हांजे जेके बि फाइनेंशियल उन्हनि सां लाॻापा आहिनि, उहे फाइनेंशियल लाॻापनि में बि तव्हांखे तकलीफ़ थींदी ऐं हिन में बि तकलीफ़ थींदी। सर, इन में हिकिड़ी शइ जी सर, इन में हिकिड़ी शइ मां ज़रूरु एड करणु चाहींदुसि, मां चाहींदुसि त उन ते बि नज़र विझो। फ्रांस सर उहो मुल्क आहे जंहिंजो फ्रांकोफाइल या फ्रांकोफाइन टाइप जेका जीअं ब्रिटिश कॉमनवेल्थ आहे, ईअं हुननि जो सॼी दुनिया में हिकिड़ो पूरो जेके तंज़ीम आहे, जेके अॻे फ्रांस जूं कॉलोनियूं रहियूं आहिनि, उहे हींअर फ्रांस ज़ेर असर आहिनि। ऐं ख़ासि तौर ते वेस्टर्न अफ्रीका, सेंट्रल वेस्टर्न अफ्रीका में तक़रीबन को 15-20 मुल्क आहिनि जेके हींअर बि डायरेक्टली फ्रांस जे असर सूख में आहिनि। जंहिंमहिल कॉटडी आयोर थी वियो, सेनेगाल थी वियो, नाइजर थी वियो, चाड थी वियो, एटसेट्रा। त फ्रांस को नंढो मुल्क त न आहे, माना इवन हुनजो कारोबार जेको आहे सॼी दुनिया में फैलियल आहे, इज़ अ ग्रेट पावर विथ, माना हुनजी कैपेसिटी तमामु वॾी आहे। ऐं उहो जो आर्सनल्स खां वठी करे तव्हांजे जेकॾहिं दुश्मन मुल्क आहे इंडिया, तव्हांजो मुखालिफ़ आहे, उनखे जेकॾहिं हू फाइटर जेट्स बि ॾिए थो, त तव्हां जेकॾहिं कुझु क़दम खणणु वञो था फ्रांस जे ख़िलाफ़, त छा उहो एॾो सवलो हूंदो? ज़ाहिर आहे एतिरो सवलो न हूंदो। इन करे तव्हांजी एक्सटर्नल कॉन्सिक्वेंसिस, इन करे ते पाकिस्तान में मुंहिंजी याददाश्त मूजिबि या दोस्त ॿुधाईंदा, फर्स्ट टाइम इन्हे मामले जुलूस जे मामले में फर्स्ट टाइम नेशनल जेका आहे असांजी सलामती कमेटी जी जेका मीटिंग थी आहे, फर्स्ट टाइम थी आहे। एतिरो सीरियस हिननि खे वरितो आहे। हालांकि मुंहिंजा कमेंट्स हिन ते मुंहिंजी तजियो ऐं रिज़र्वेशन जुदा आहे। सिविलियन गवर्नमेंट खे इन मामले में
जिथे माण्हुनि जो मेड़ हुजे, जिथे पॉपुलेशन एट लार्ज इन्वॉल्व हुजे, उते जुलूस जलसनि जे मामले में फ़ौज खे इन्वॉल्व न करणु खपे। इहो फ़ौज जे कुल्हे ते रखी इहे बंदूक हलाइण जी कोशिशि कनि था पिया, इहो न कनि त सुठो। पर उहा हिकिड़ी जुदा ॻाल्हि आहे, पर इन जी अहमियत एतिरी आहे न त तव्हां सलामती काउंसिल कमेटी जी जेका आहे उहा मीटिंग उन्हनि कई आहे, नेशनल सलामती कमेटी जी, त उन मीटिंग में हाणे इहे डिसाइड कनि था पिया त डायलॉग जो त ठीकु आहे, हमेशह रखणु खपे, पर तव्हांखे पोइ खपे आहे त तव्हां उनखे प्रोस्क्राइब न कयो आहे, तव्हां उनखे उहा जेका आहे तंज़ीम पाबंदी वारी तंज़ीम न कयो आहे तव्हां। हाणे उहो बि कयो था पिया। असांजी पाकिस्तान में तक़रीबन इन वक़्तु 70 खां मथे एम्बेसडर्स आहिनि, उहे सभु पंहिंजो नोट्स ठाहे डेली बेसिस ते पंहिंजी कंट्रीज़ में मोकिलनि था पिया त पाकिस्तान में इहा हालत लॻी पई आहे। हाणे मां तव्हांखे मूंखे जेको डपु थिए थो पियो त सुभाणे किथे इहो साद रिज़वी साहब खे किथे प्राइम मिनिस्टर वटि न वठी वञनि हुते, त उन में को ऐं उन लेवल ते वठी वञनि त एक्सटर्नली दुनिया जे ममालिक में उनजो असरु तमामु ग़लति पवंदो। ऐं मूंखे जेको सुझे थो पियो, जंहिं साइड ते उहे हलनि था पिया वज़ीराबाद ताईं पहुची विया आहिनि, ऐं जेको नुक़सानु थियो आहे, ऐं मां इन्हनि मामलनि में इन्वॉल्व रहियो आहियां, मां पाण बि पाकिस्तान में, ऐं मूंखे ख़बर आहे त एतिरो वॾो जेको जुलूस आहे, पहिरियां मिलियन मार्च खे बि इन्हनि रोकण जी कोशिशि कई 96 में जमात इस्लामी जी, लाहौर खां हलिया, सियालकोट खां हलिया, 7 ज़िला विच में आहिनि, 7 ज़िलनि मां उहो टोड़े फाड़े उन्हनि खे पहुची विया इस्लामाबाद में खणी हुनखे रोकियो वियो, उहा बि ॻाल्हि हुई। त मक़सदु इहो आहे त इन मामले में हाणे सॼी दुनिया इनखे ॾिसे थी पई, ऐं पहिरियां तव्हां हिनखे प्रिस्क्राइब डिक्लेयर करे चुकिया आहियो, उनखां पोइ डायलॉग तव्हां कयो था पिया, ऐं केॾी महिल तव्हां कंसिस्टेंसी न आहे, हिकिड़ो वज़ीर हिकिड़ी ॻाल्हि थो करे, ॿियो वज़ीर ॿी ॻाल्हि थो करे, हीअ दुनिया इनखे ॾिसे थी पई न। पाकिस्तान में चऊं असां आदी थी विया आहियूं हिन ॻाल्हि जा, यार ठीकु आहे, इहे बड़ी हथ जी हणंदा आहिनि, भले हिननि खे हणंदो, पर जेकी दुनिया ॾिसे थी पई त हिन जे कैबिनेट जो इहो हाल आहे त असांजी कहिड़ी क़दुरु ऐं कहिड़ी असांजी मंज़िलत उते रहंदी। त इन करे असां जेका इहा मीटिंग ते डायलॉग बि कयो ऐं रिट बि क़ाइमु रखी वेंदी। रिट त हिननि पाण पंहिंजी हथां तोड़ी आहे न रिट, जंहिं हिसाब सां ढर ॾिनी आहे ऐं ढर ॾियनि था पिया, ऐं जंहिं हिसाब सां एग्रीमेंट कनि था पिया, काई ज़रूरत न हुई। ऐं जेके TLP वारा लीडर हुया उहे बि हिन मामले में काफ़ी जेके होशियार ऐं काफ़ी ठीकु हुया, उहे जे सही नेगोशिएशन कनि ग़लति वाइदा न कनि उन्हनि सां TLP सां, त TLP वारा अॼु मछरिया न पिया हुजनि। हाणे मछरिया TLP हिकिड़ी मामूली जमात न आहे, पाकिस्तान जी जेका आहे 60% आबादी इन मसलक जी आहे, ऐं उहो सभु हर शहर में, हर गिटीअ में, हर ज़िले में आहे। इहो इनखे जे पाबंदी हणंदा जीअं ॿियनि सां कनि था पिया टेररिस्ट ग्रुप सां, त उहा ॿी ॻाल्हि हुई, उन्हनि खे आइसोलेट करे पिया सघनि, पर TLP खे आइसोलेट नथा करे सघनि। इन वन वर्ड, मिसहैंडलिंग एंड ओनली मिसहैंडलिंग। जी तव्हांजो माना फाइनल जेको लफ़्ज़ आहे मिसहैंडलिंग एट एवरी लेवल फ्रॉम द डे 1, ऐं अॻे 6 महीना अॻे मिसहैंडलिंग थी। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, तव्हां ॿुधी रहियो मूंखे साईं? जी बिल्कुलु सर, हाणे क़ौमी सलामती कमेटी जो इजलास थियो आहे, जंहिंमें हाई पावर्ड, तव्हां सम्झो था क़ौमी सलामती जे कमेटी इजलास में असांजा जेके बि मैटर कनि था मुल्क में, वज़ीर आज़म खां अलावा उहे सभु वेठा आहिनि, ऐं उहे जॾहिं इहो फ़ैसिलो कनि त हिननि सां ॻाल्हियूं बि जारी रखंदासीं, पर रियासत रिट बहाल कराईंदासीं। ऐं वज़ीर आज़म साहब चए थो कानून के दायरे में रहकर मुज़ाकरात होंगे, बिला जवाज़ मुतालबात तस्लीम नहीं करेंगे। पहिरियों त इन स्टेटमेंट जेका आई आहे ॿाहिरि, उन ते तव्हांजो मूंखे व्यूज़ खपंदा, तव्हांजो इन ते कहिड़ी राय आहे? ॿियो, फ्रांसीसी सफ़ीर खे जेकॾहिं ॿाहिरि कयूं था त फ्रांस हींअर बि दुनिया जी ग्रेट पावर आहे, जेको दुनिया में हिकिड़ो सुपर पावर खां पोइ जे 3-4 मुल्कनि ग्रेट पावर्स जिन जो स्टेटस आहे, उनमें फ्रांस इज़ वन ऑफ देम। त असां जेके फ्रांस जे सफ़ीर खे ॿाहिरि कढूं था, उन नतीजनि खां पोइ असां सां छा थी सघे थो? जेको ही हिक ई वक़्त ते ॿ ॻाल्हियूं कनि था, हिकिड़े पासे चवनि था त रिट ऑफ द स्टेट बहाल कराईंदासीं, ॿिए पासे चवनि था उन्हनि सां ॻाल्हियूं बि जारी रखंदासीं, ऐं टे पासे हुननि सां अॻु में हिकिड़ो जेको एग्रीमेंट थियो पियो आहे, उहो एग्रीमेंट उन्हनि जे हथनि में आहे, हू उनजी डिमांड कनि था। जीअं जमील साहब चयो त मिसहैंडलिंग उन्हनि खां पहिरीं ॾींहं ते जेके 2 वॾियूं ग़लतियूं थियूं, उन में हिकिड़ी ग़लती आहे जंहिंमें लिखत में उन्हनि सां इहो मुआइदो करणु त फ्रांस जे सफ़ीर खे हटाईंदासूं। उन खां पोइ जेका ॿी वॾी ग़लती थी, उहा TLP खे कालादम करार थियणु, प्रोस्क्राइब जेको आहे सो डिक्लेयर करणु जेको आहे, इहे 2 वॾियूं ग़लतियूं जेके तव्हां जेकॾहिं कयूं त
त उन्हनि करण वारनि ग़लतियुनि खे कीअं सुधारिजे उन तरीक़ेकार पाण खे स्टेट खे ॾिसणु खपंदो, एस्टेब्लिशमेंट खे ॾिसणु खपंदो, पर हुननि उनखे सुधारण जे बजाए वरी उन्हनि खे मौक़ो फ़राहम कयो टियों दफ़ो, त हू टियों दफ़ो TLP वरी रोडनि ते अचे। हाणे जॾहिं जेके माण्हू स्ट्रीट ते अची वेंदा आहिनि त जेके सॼो मॉब जेॾीमहिल रस्तनि ते अची वञे उन वक़्तु उन्हनि सां ॻाल्हियूं करणु ॾुखियो हूंदो आहे। तव्हां वटि ॻाल्हियुनि जो टाइम तॾहिं हुयो जॾहिं तव्हां वटि उहे माण्हू अंदरि पंहिंजे घरनि में वेठा हुया, उन वक़्तु तव्हां उन्हनि सां डायलॉग करे उनखे सम्झाए बि सघो पिया, उन वक़्तु तव्हां उन्हनि सां इन्हनि शयुनि ते उनखे आमादा बि करे सघो पिया त मुल्क जी केॾी ख़तरनाक सूरत थी सघे थी जेकॾहिं असां फ्रांस जे सफ़ीर खे हिन मुल्क मां निकाली ॾियूं। पर्सोना नॉन ग्राटा करार ॾियण सां सिर्फ़ु फ्रांस ते पाण ते असरु न पवंदो, पर सॼी यूरोप जेका आहे उनजो उन ते को न को रद्द अमल अची सघे थो। ऐं पाकिस्तान जे लाइ हींअर हिन जेका वॾे खां वॾी हूंदी आहे न यूरोप में, पाकिस्तान जेको किन्नू आहे फ्रूट जेको आहे उहो तमामु घणे खां घणो पाकिस्तान मां इन तरफ़ जेको आहे एक्सपोर्ट थींदो आहे, जंहिंमें रशिया बि आहे त सॼो यूरोप बि आहे। त तव्हां सोचो जेकॾहिं ईंदड़ 2-3 महीननि ताईं इहे सभु शयूं अहिड़ियूं सख़्तु थी थियूं वञनि जंहिंमें पाकिस्तान ते यूरोप कंहिं सख़्ती सां नज़र विझणु शुरू थो करे। ऐं ॿी सूरत हाल जेका हूंदी आहे, अहिड़नि मौक़नि मां मुख़ालिफ़ मुल्क जेके हूंदा आहिनि उहे लॉबिंग करणु शुरू करे ॾींदा आहिनि। जेकॾहिं वाक़ई TLP कालादम करार ॾियो था त पोइ तव्हां उन्हनि सां ॻाल्हियुनि जो रस्तो इन तरह सां न हुजणु खपे हा, पोइ उनजो ॻाल्हियुनि जो तरीक़ो ॿियो हुजणु खपे हा। ॿियो जंहिं जमायत खे कालादम करार ॾियो था त कालादम करार ॾियण सां गॾोगॾु उनजी ट्रीटमेंट कहिड़ी थींदी, उनजी ट्रीटमेंट इहा हूंदी उनजी फर्स्ट ईयर, सेकेंड ईयर, थर्ड ईयर ऐं हेठि ताईं ग्राउंड रूट्स ताईं उन्हनि जी जेका बि एॾी एक्टिव शख़्सियत हुजे जंहिंखे पोटेंशियल हुजे 4 माण्हू गॾु करण जो, उन सभिनी ते कड़ी नज़र रखणु ऐं उन खां पोइ उन्हनि खे स्कोल्डिंग करणु जेका आहे इहा हूंदी आहे तरीक़ेकार। हिननि उन्हनि ते को बि कमु न कयो आहे, हिननि सिंपली लेटर सिर्फ़ु जारी करण जो कमु कयो आहे। सम्झनि था त हू मुआइदो जेको उन्हनि सां कयोसीं त सफ़ीर खे कढंदासूं, उहो बि जहिड़ो ईअं की बसि हवाई ॻाल्हि आहे जंहिंखे सुभाणे को बि वेटेज न हूंदो। ऐं हीअ जेॾीमहिल माण्हू निकिरनि था रोडनि ते उनखे बि सम्झनि था की हवाई ॻाल्हि आहे, उनखे को बि वेटेज न हूंदो। हाणे ॿुधायो त जॾहिं तव्हां हिकिड़ो बैनर ॾिठो पियो आहे रोड ते ऐं उन ते पब्लिक खे आगाही थी ॾिजे त हीअ असांजी बॉर्डर लाइन आहे, हिन लाइन खे जेको बि क्रॉस कंदो त असांखे गोली हलाइण जो अख़्तियार ॾिनल आहे। हाणे तव्हां कंहिंसां ॻाल्हि था कयो, ही उहे माण्हू आहिनि जेके मज़हबी एक्सट्रीम सोच रखण वारा उहे इन शइ खां डिॼंदा ई कोन्हनि। हू हुननि वटि हिकिड़ो ई नारो आहे त गाज़ी या शहीद। जेको माण्हू इरादो ई इहो करे निकितो हुजे घरां त हू या गाज़ी थींदो या शहीद थींदो, ऐं तव्हां हुनखे गन ॾेखारे ऐं ड्रेजा ॾींदो तोखे न त गोली लॻंदी, त हू त अॻ में ई हिन जे लाइ तयारु थी आयो आहे। तंहिंजे करे जेका मिसहैंडलिंग थी आहे उनखे ई हाणे बि अञा वधीक मिसहैंडल कनि था। उनजो सही तरीक़ेकार इहो आहे त उन्हनि सां हींअर ॻाल्हियुनि जे बजाए केतिरो उनखे सोढ़ो कीअं करे सघनि था, उन्हनि खे सख़्ती सां कीअं जेको आहे सो पेश अची सघनि था। जेकॾहिं उहो रस्तो अख़्तियार न कंदा, उन्हनि खे ब्रेकअप न कंदा। ब्रेकअप कीअं कबो आहे, ब्रेकअप करण जा जेके मीन्स आहिनि उनमें लाज़मी न आहे त सिर्फ़ु जेको आहे सो हिकिड़े माण्हू जी का सोच हलंदी थिए। हिन में उहे माण्हू बि हूंदा जंहिंखे तव्हां पंहिंजो मोर्बी वतन सम्झो था, पाकिस्तान सां उनजी वफ़ादारी ऐं हमदर्दी ते तव्हांखे को बि शक न आहे, त उन्हनि सां जॾहिं तव्हां सिधो इहो ॻाल्हाईंदो त इन सां पाकिस्तान जे लाइ मुस्तक़बिल में कहिड़ा ख़तरात पेश अची सघनि था, उनखे तव्हां माना ब्रेक करे सघो था। जेकॾहिं तव्हां वटि इहे शयूं कोन्हनि, ब्रेक नथा करे सघो, त पोइ इन मां मुराद इहा थी त इन्हनि जे पुठियां का अहिड़ी क़ुवत आहे जेका उन्हनि खे यकीन ॾियारो वेठी आहे त इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि तव्हां सां दिलासा हूंदा, तव्हांजी कंहिं बि ॻाल्हि ते अमल न थींदो ऐं को बि नतीजो न ईंदो। ऐं उन खां पोइ आख़िर में हींअर बि जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी वरी ॿी नई मिसहैंडलिंग थिए थी, जीअं जमील साहब चयो त जेकॾहिं साद रिज़वी खे प्राइम मिनिस्टर सां मुलाक़ात कराई थी वञे ऐं उनखे ज़ुबानी कलामी या खणी कंहिं बि तरीक़े सां जेकॾहिं वरी बि इहो ई यकीन ॾियारो थो वञे त हा तव्हांजे चवण ते असां अमल कंदासीं, त इहो तमामु वॾी ग़लती हूंदी। इन ग़लती खे सुधारण जे लाइ पहिरियों तरीक़ो इहो आहे त इन्हनि खे इहो बावर कराइणु घुरिजे त पाकिस्तान इन कंडीशन में इहो अमल करे सघे थो या नथो करे सघे। जेकॾहिं पाकिस्तान इहो अमल नथो करे सघे त इहो इन्हनि माण्हुनि खे सम्झाइणु खपे, पोइ कहिड़े बि तरीक़े सां सम्झाइणु खपे, बाय फोर्स सम्झाइनि या बाय वर्ड सम्झाइनि या कुर्ब सां सम्झाइनि, प्यार सां सम्झाइनि या डंडे सां सम्झाइनि। जेकॾहिं उनखे सम्झ में नथो अचे, का बि ॿी आर्ज़ी तौर जी जेका बि हूंदी उन में अॻिते जो को बि तरीक़ेकार उहो वधीक नुक़सानकार पोइ वधीक नुक़सानकार हूंदो। तव्हांजे ख़्याल में जेको आर्ज़ी वरी को हल कढियो वियो त वधीक नुक़सानकार हूंदो। हलंदो हिकिड़े ॿिए मौज़ूअ ॾे। डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, अॼु अपोज़िशन बि एहतजाज कयो आहे,
पोइ एतिजाज हिकिड़े पासे हीअ एतिजाज आहे, ॿियो वरी अपोज़िशन पीपल्स पार्टी नून लीग जे तरफ़ां एतिजाज महांगाईअ जे ख़िलाफ़ु कयो वियो आहे। पर ख़बर हींअर इहा आहे त जीअं गुज़िरियल शौकत तरीन साहब ऐं फाइनेंस मिनिस्ट्री ॿुधायो त मुल्क में महांगाई अञा वधीक वधंदी। बिजलीअ जो रेट बि ₹1.39 वधाइण जी ॻाल्हि थी रही आहे ऐं शायदि 21 नवंबर ते उनजी मंज़ूरी अची वञे ऐं नवंबर महीने में पाकिस्तान खे हिकु भेरो ॿीहर बिजली महांगी मिले। तव्हांजे ख़्याल में हिकिड़ो त महांगाई वधे पई, हाणे बिजली जो रेट वधीक वधाया वेंदा, केतिरे हद ताईं महांगाई वधंदी? हींअर इहो सुवालु तव्हां खां कोन पुछंदासीं गुज़िरियल प्रोग्रामनि मां त महांगाई घटाइजे कीअं, हींअर घटि में घटि असांखे इहो ॿुधायो अञा केतिरी महांगाई वधंदी? ऐं ॿियो हींअर जेको अपोज़िशन जागी आहे, रोड ते माण्हू आंदा अथनि एतिजाज लाइ, छा इन जो को असरु पवंदो? ॾिसो, महांगाई जे वधण जी ॻाल्हि आहे त महांगाई कॉन्स्टेंटली वधंदी। हिकिड़ो जेको सबबु गवर्नमेंट ॾेई रही आहे उहो सबबु हू ॿुधाइनि था त बाबा इंटरनेशनली महांगाई वधी आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। पर जेका पाकिस्तान में महांगाई आहे उनजो जेका इंटरनेशनल जेको महांगाई वधे थी, जेको इन्फ्लेशन रेट आहे, उनजे सबबनि में वॾो फ़र्क़ु आहे। इन करे असां सम्झी सघूं था त पाकिस्तानी जेका वीक इकोनॉमी आहे, वीक इकोनॉमिक परफॉर्मेंस आहे, उन में कर्ज़ वठी ऐं इम्पोर्ट्स जा बिल भरणु ऐं ख़ुदि जेके इंटरनली जेके डेट जो इशू आहे उहो तमामु घणो आहे। एनर्जी प्राइसिस ऐं जेके क्रूशल आहिनि समाजी मतिलबु उनखे इकोनॉमिक उनखे पहिए ॻाल्हाइण लाइ, उन्हनि ते जेके टैक्सिस आहिनि, टैक्सिस वॾे में वॾो सोर्स आहिनि महांगाई जो। हिते ॿाहिरि जेका महांगाई आहे उहा महांगाई इन्फ्लेशन जेका आहे उहा उनजा रीज़न्स जेके हिन वक़्तु जीअं कोविड खां पोइ इकोनॉमी जीअं पिक करे पई त उन में जेको सप्लाई गैप आहे उहो आहे। उन सप्लाई गैप में ह्यूमन रिसोर्स जो तमामु वॾो गैप आहे। उनजे करे जेका जीअं इंग्लैंड में तव्हां ॾिठो त इंग्लैंड में पेट्रोल जी शॉर्टेज थी वई। उहा शॉर्टेज इन करे कोन पेट्रोल अवेलेबल न हुयो, पर पेट्रोल जी ट्रांसपोर्टेशन करण लाइ ट्रांसपोर्ट बि अवेलेबल हुई, पर जेके ट्रक ड्राइवर हुआ जेके उन पेट्रोल जी तरसील ॾियनि उहे अवेलेबल न हुया। हितां 1 लख ताईं जेके उन्हनि खे रिक्वायर्ड आहिनि। त हाणे इहे सबबु जेके आहिनि से पाकिस्तान में मुख़्तलिफ़। पाकिस्तान जी सूरत हाल बहितर थी सघे थी महांगाई जी जेकॾहिं पाकिस्तान जा जेके ॿी स्टेटिस्टिक्स आहे, जंहिंमें एक्सपोर्ट्स जी आहे, जंहिंमें इन्वेस्टमेंट जी आहे, जंहिंमें सेविंग्स जी आहे, जंहिंमें ॿी जेका स्टेटिस आहे उहा कोई दुरुस्त समित में वञी रही हुजे, उहा हिन वक़्तु ताईं नज़र नथी अचे पई। इन करे मां सम्झां थो त जेका महांगाई आहे पाकिस्तान उहा कॉन्स्टेंटली इंक्रीज़ थींदी रहंदी जेसि ताईं इहे जेके मुख़्तलिफ़ जेके आहिनि इकोनॉमिक जेके फैक्टर्स आहिनि उहे एडजस्ट थियनि। जी डॉक्टर जमील साहब, तव्हांजो छा ख़्यालु आहे त हाणे भला महांगाई केतिरी आख़िर वधंदी? बिजली बि ₹1.39 वधाइण जी ॻाल्हि कई वई आहे, वरी अपोज़िशन एतिजाज करे पई, इन जो को फ़र्क़ु पवंदो? न सिर्फ़ु बिजली वधंदी, जेका त हाणे रिकमेंडेशन आई आहे उहा करणी पवंदी। असल प्रॉब्लम इहा आहे की असांखे इहा ई ख़बर न आहे की IMF सां वधीक ॿियूं कंडीशन्स कहिड़ियूं हुननि एग्री कयूं आहिनि। अञा ताईं उहे कार्ड्स असांखे न ॾेखारा विया आहिनि, पर असां जेके ख़बरूं पहुचनि थी पियूं त जेके हाणे IMF चवे थी पई त टैक्स वधायो। ओट शौकत तरीन चई छॾियो आहे असां रीस्ट्रक्चरिंग कयूं था पिया टैक्स वधाइण जो। माना तव्हांजी जेका पघार थी मिले तयारु थी वञूं त हुन मां बि टैक्स एट सोर्स कटणु शुरू थी पऊं। त इन लिहाज़ सां टैक्स हर लेवल ते वधाईंदा। ऐं पाकिस्तान में प्रॉब्लम इहा आहे त जेके माण्हू ऑलरेडी फाइलर आहिनि जेके टैक्स ॾियनि था पिया, उनखे निपुरणु तमामु आसान थी थो वञे। इन लाइ हुकूमत लाइ जेके ॿिया टैक्स बेस खे वधाइणु पाकिस्तान में हर हुकूमत आई आहे उन दावो कयो आहे, ख़ासि तौर ते PTI हुकूमत, पर उन में टैक्स बेस वधिया आहिनि, पर फाइलर जेके उन ज़ीरो फाइलर वारा वधिया आहिनि, जेके पैसा ॾियनि था पिया उहे घटि वधिया आहिनि। इन जो मतिलबु छा थियो कि जेके सुनामी अचण वारी आहे न महांगाई जी, अञा त कुझु बि न आहे। अञा महांगाई कुझु मामलनि में 100 सैकड़ो थियो आहे। नॉर्मली जेके ॿियूं शयूं आहिनि उन में 40, 30, 50, 40, 30, 50.3 सालनि में इहो वाधारो थियो आहे। केतिरे जीअं त गियो आहे, तेल आहे, उन में तक़रीबन 100% वधी वियो आहे। फ्यूल आहे, पेट्रोलियम आहे, जेके उन में काफ़ी वाधारो अची वियो आहे। पर इन खां बाद जेको सुनामी अचणी आहे न, उनजो अंदाज़ो माण्हू था करे सघनि, छो जो उनजो फ़िलहालु इन्हनि वटि को हल नज़र नथो अचे। ऐं हल उन छा आहे, 3-4 हल हूंदा आहिनि, सभिनीनि खे ख़बर आहे उहा त तव्हां जेतिरो जल्दी थी सघे पंहिंजो रीपिंग द फ्रूट, जेको लो हैंगिंग फ्रूट आहे उनखे जल्दी पटे विकिणियोसि ताकी तव्हां वटि 2 पैसा अची वञनि। माना इहो छा थियो त तव्हांखे हुकूमत खे रेवोल्यूशनरी बेसिस ते उहे मेजर वठणा पवंदा त जंहिंमें एक्सपोर्टर्स खे घुराए, हथ फेराए, उन्हनि खे कुझु कंसेशन ॾेई, उन्हनि खे VIP ट्रीटमेंट ॾेई एक्सपोर्ट वधाए, उन्हनि खे कुझु जिन्हनि जी डिमांड आहे, जेकी डिमांड असां पूरी न करे सघिया आहियूं,
वो तो हिकिड़ी ॻाल्हि थी। ॿी ॻाल्हि थी जेके इन जी गवर्नेंस, इकोनॉमिक गवर्नेंस खे जेको आहे तमामु ज़रूरी आहे त उनखे कंट्रोल करणु, उन्हनि ते हाणे प्राइस कंट्रोल सिस्टम जेको आहे प्रोविंशियल सब्जेक्ट आहे, उन में को माण्हू दिलचस्पी नथो वठे। ॾिसो न, हिकिड़ी प्राइस त इंटरनेशनल रीज़न्स असांखे ख़बर आहे, सप्लाई चेन डिस्टर्ब थी वई आहे ख़बर आहे, कमोडिटीज़ जी क़ीमतूं वधियूं ख़बर आहे असांखे, कोविड जो असरु आयो आहे इहा ख़बर आहे। त उहो असरु त ॿियनि मुल्कनि में बि जेको 40, 30, 22, 25 आहिनि, असां वटि त 100 सैकड़ो बि शयूं वधी वयूं आहिनि। त उन जे करे असां प्राइस कंट्रोल जो जेको मामिलो आहे त उहे पोइ मेजर वठंदा आहिनि, जंहिंमें जेके शयूं असां पाण प्रोड्यूस था कयूं, जेके असांजा जेके वापारी उहे हणंदा आहिनि पंहिंजो उन में कोशिशि कंदा आहिनि त असां गुद हणूं इन में, जेतिरा पैसा कमाए वठूं, त हू जेको सिलसिलो आहे उन में काफ़ी असांखे प्रॉब्लम। पोइ डॉलर रेट हाणे ये जेके असांखे थोरे 4 पैसा मिलिया आहिनि, उहो कंट्रोल थियो आहे, महसूसु इहे थो पियो त इहे 2 महीननि जी ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि वञी उते बीहंदी ऐं असांखे उन में बि उहो करिणो पवंदो। रियलिटी इहा आहे असां वटि, जेका रियल फैक्चुअल पोज़ीशन आहे उहा इहा आहे त एनर्जी जी का प्राइस अञा वधनि थी, छो जे तव्हां वटि जेको करंट अकाउंट डेफिसिट ऐं जेके तव्हां वटि बिजली तव्हां प्रोड्यूस कयो था पिया, तव्हां जेके कैपेसिटी चार्जिस ॾियो था पिया, उहो तव्हांखे अञा जान तव्हांजी उन में छुटंदी ऐं उहो पैसा तव्हांखे ऐं मूंखे भरणा पवंदा। त महांगाई जो जेको सिलसिलो कर्वेचर जेको आहे, जेको उन जो कर्व आहे, महसूसु थिए थो पियो त उहो कर्व। बाक़ी मां पहिरियां तव्हांजे पोयनि प्रोग्रामनि में मां ॿुधाए चुको आहियां त उन में तव्हां वटि केतिरो व्याज तव्हांखे ॾियणु, तव्हांखे टोटल IMF जी जेको कर्ज़ु मिले थो पियो उहो तव्हांखे व्याज में ई प्रिंसिपल जी अदायगी में उहो थी वेंदो। बाक़ी तव्हांखे पैसा उगाइणा पवंदा किथां, जंहिंमें तव्हां पंहिंजो मुल्क जो ख़र्चु हलाए सघो। तव्हांजो हाणे प्रॉब्लम इहो थियो आहे त इहा तव्हांजी हालत रही त तव्हांजे जेके वॾा बजट आहिनि, PSDP तव्हांजो हली वेंदी, डिफेंस बजट जेको आहे उहो तव्हां उधर ते वरी हलाईंदो, त कंट्री जी जेका आहे उन में सालमियत उन ते पोइ काफ़ी क्वेश्चन मार्क शुरू थी पवंदो। त इन करे इन हुकूमत खे होश जो नाखून वठणु खपे। ऐं जेको मां अॻिते वञी ॾिसां थो पियो त इन्फ्लेशन तव्हांजी 14-15% जेको ॿुधाइनि था, उनखां बि वधण वारो इन्फ्लेशन नज़र थो अचे। इंट्रस्ट रेट इन्फ्लेशन वधंदो माना इंट्रस्ट रेट वधंदो, इंट्रस्ट रेट वधंदो माना कारोबार सां न थींदो, उहो न थींदो माना पोइ इन्हनि खे महांगाई करणी पवंदी, टैक्सिस उन्हनि खे वधाइणो पवंदो। ग्रोथ रेट असांजी एतिरी लो आहे, नथो सुझे ते ग्रोथ, अनएम्प्लॉयमेंट काफ़ी वधी वेंदी इन जे करे असांजो, पॉवर्टी इंक्रीज़िंग असां इंक्रीज़ थी पवंदी इन जे करे। एक्सपोर्ट त असांजो आहे ई मसइलो जेको हमेशह खां वठी, मैन्युफैक्चरिंग असांजी नेगेटिव में वञे थी पई। हाणे हिन में माण्हू इहो हुकूमत जो इहो कमु आहे न, तव्हांजो मुंहिंजो हिते वेही असां उन्हनि खे रस्तो ॾेखारे था सघूं, आईनो ॾेखारे था सघूं। बाक़ी त हुकूमत खे पंहिंजी मैनेजमेंट बि वधाइणी पवंदी ऐं रस्ता छो न आहिनि। ॾिसो असां वटि एतिरा प्रोडक्ट अहिड़ा आहिनि जे कुझु न कनि, जेके करोड़ खण असांजा ओवरसीज़ पाकिस्तानी आहिनि, उहे उन में हिसो वठंदा, रुॻो हुकूमत जी मदद लाइ न, पंहिंजे फ़ाइदे लाइ वठंदा। कंहिं प्रोग्राम में चवंदव त मां तव्हांखे सॼो हिकिड़ो रोड मैप ॿुधाए छॾींदुसि त जंहिंमें पाकिस्तान खे 5-8 बिलियन आसानी सां मिली था सघनि। जी बिल्कुलु, नेक्स्ट प्रोग्राम इन ते डिस्कस कबो त कीअं वधाए सघिजे थो, आख़िर कहिड़ा तरीक़ा आहिनि। इनाम भट्टी साहिबु, तव्हां साईं छा चवंदव? जेका तस्वीर ॾेखारे पियो डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु, उहा त काफ़ी भयानक आहे। चवंदा त अॻिते हली करे असांखे PSDP ऐं तरक़ियाती बजट ऐं दिफ़ा जे बजट ते बि कंप्रोमाइज़ करिणो न पइजी वञे, जंहिंसां सलामती जा मामला असां लाइ सीरियस कंसर्न्स त उन लाइ उथी पवंदा। जुनैद जमील साहब जी बिल्कुलु ॻाल्हि सही आहे। अॼु वर्ल्ड बैंक जो कुझु चवणु आहे त ईंदड़ रुॻो हिन 2 महीननि में 3 में हिन साल जे ख़तमु थियण ताईं 8.9% महांगाई जी शरह पाकिस्तान में अञा वधंदी। उन सां गॾोगॾु जेको पाकिस्तान जे अंदरि टैक्सेशन वारो सिस्टम आहे, उन ते बि हिननि पाण डेलिब्रेशन शुरू करे ॾिनी आहे त टैक्स स्लैब खे किथे खणी अचूं, जंहिंजे वरी रद्द अमल में सियालकोट जे अंदरि जेका टैक्स बार आहे उन जे लायर्स ऐं ॿियनि पाण में डिस्कशन करणु शुरू करे ॾिनो आहे। जेकॾहिं टैक्स जो स्लैब हू हेठि करे नंढे अमाउंट ते बि जेकॾहिं टैक्स रखणु शुरू था कनि त पोइ हू आया उन जे लाइ उनखे क़बूल कनि या उनखे रेज़िस्ट कनि। त हिकिड़ो अॻे ई जेको हिते वॾे खां वॾो बर्डन हूंदो आहे, उहो हूंदो ई उन ते आहे जेको टैक्स पे करे थो। टैक्स पे कंदड़ जंहिंजो अॻ में ई उते नालो दाख़िल आहे, हाणे उनजी कमाई जेका आहे, अॻ में तव्हां उनखे जेकॾहिं 5 लखनि खां पोइ पिया टैक्स वठो ऐं हाणे तव्हां चवंदो त ₹1,00,000 खां वधीक जेका आमदनी आहे उन ते टैक्स लॻणु शुरू थी वेंदो, त सभ खां पहिरीं त दॿाउ हेठि उहो माण्हू ईंदो जेको तव्हांजे टैक्स नेट में आहे, ऐं उन में सभ खां वधीक दॿाउ जो शिकार थींदो सर्विसिस सेक्टर जो माण्हू जेको नौकिरी पेशा आहे। नौकिरी पेशा माण्हू अॻुवाट ई जेका वधंदड़ महांगाई आहे उन जे मदे मुक़ाबिल तव्हांजा वेजिस कोन्हनि,
तव्हां उन में ओतिरी उनखे पघार कोन था ॾियो, तव्हां उनखे ओतिरियूं फैसिलिटीज़ कोन था ॾियो जेतिरी शरह सां महांगाई वधंदी थी वञे। हाणे इहे सभु शयूं जॾहिं वधनि थियूं त उनजो जेको नेगेटिव इम्पैक्ट पवंदो आहे, नेगेटिव इम्पैक्ट में टोटली तौर ते जेका इकनॉमिक एक्टिविटी हूंदी आहे उहा स्लो डाउन थींदी आहे। तव्हांजी पहिरीं इकनॉमिक जेका एक्टिविटी आहे उहा एतिरी स्लो डाउन आहे जो तव्हांजो ग्रास डोमेस्टिक प्रोडक्ट जेका प्रोडक्शन जेका आहे उहा लो आहे। तव्हांजो इंडस्ट्रियलिस्ट जेको आहे उहो उन में वधीक इन्वेस्ट करणु ऐं पैसा पंहिंजा इंजेक्ट करण लाइ तयारु न आहे। जेको इन्वेस्टर सम्झे थो त मूंखे का शइ ॿाहिरां इम्पोर्ट करे हिन में इंजेक्ट करणी पवंदी, उहो प्रोडक्ट तयारु करे मार्केट में खणी ईंदुसि, उहो जॾहिं पंहिंजो बेनिफिट नथो ॾिसे थो रहंदो पंहिंजे कारोबार खे बंदि थो करे। ऐं सम्झां थो इहा सूरत हाल वधीक ख़राब थींदी, हिन में का बि बहितरी नज़र नथी अचे। तव्हांखे बहितरी का बि उमेद नज़र नथी अचे। वॾी महिरबानी नाम भट्टी साहब, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब ऐं डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब। कोशिशि कई इज़ाज़ सुमरी साहब खे वठूं पर उन सां राब्तो न थी सघियो। नज़र प्रोग्राम में टाइम पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।